अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़ एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। कासिम सूरी जमहूरी तारीख़ जो कारो दाग़ आहे। खेसि क़ौम सां ग़लति बयानी ते क़ौम खां माफ़ी वठणी पवंदी। मुस्लिम लीग नून जे अॻवान मोहसिन शाहनवाज़ रांझा चयो आहे त कासिम सूरी अवामी जज़्बा मजरूह कया। इमरान नियाज़ी ऐं कासिम सूरी 15 ॾींहनि अंदरि क़ौमी नुमाइंदनि खां माफ़ी वठनि। इमरान नियाज़ी ऐं संदसि माण्हू सोशल मीडिया ते अदालत उज़्मा जी तौहीन करे रहिया आहिनि। जांच मां साबित थियो त पाकिस्तान ख़िलाफ़ का बि साज़िश न रही आहे। पाकिस्तानी क़ौम आईनी टोड़ींदड़नि ख़िलाफ़ तहरीक हलाईंदी। सदर पंहिंजूं आईनी ज़िमेवारियूं पूरियूं न कंदो त उन ख़िलाफ़ तहरीक हलाई वेंदी। पंजाब असेंबली जे स्पीकर परवेज़ इलाही डिप्टी स्पीकर जी स्टाफ खे मुअत्तल करे छॾियो। ज़रियनि मूजिबि परवेज़ इलाही 2 असिस्टेंट प्रोटोकॉल ऑफिसरनि ऐं 1 स्टाफ ऑफिसर खे मुअत्तल करे छॾियो। स्पीकर 3 ऑफिसरनि ख़िलाफ़ इंक्वायरी जो बि हुकुम ॾेई छॾियो। ज़रियनि मूजिबि पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड बाबति स्पीकर खे मुअत्तल ऑफिसरनि बाबति ख़दशा हुआ। मुल्क जे अक्सर इलाक़नि में डीज़ल नायाब थी वियो। केतिरनि पेट्रोल पंपनि ते डीज़ल गायब। डीज़ल ब्लैक ते विकिरो थियण लॻो। केतिरनि शहरनि में पेट्रोल बि खुटी वियो। अवाम मुश्किलातुनि जे वर चढ़ी वियो। अवाम डीज़ल जी हथाधू खोट ते वज़ीर आज़म खां नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। पेट्रोलियम एसोसिएशन जो चवणु आहे त पेट्रोलियम कंपनियुनि डीज़ल जी फ़राहमी रोके छॾी आहे। हमज़ा शहबाज़ हलफ़ न खणाइण वारे मामले ते ॿीहर लाहौर हाई कोर्ट सां रुजू करे वरितो। दरख़्वास्त में लाहौर हाई कोर्ट जे हुकुमनि ते अमल कराइण जी इस्तदा सदर जे सेक्रेटरी वफ़ाक़ वज़ीर आज़म ऐं पंजाब हुकूमत खे धुर बणायो वियो। हमज़ा शहबाज़ दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त आईनी दायरे खे इस्तेमालु करण खां सवाइ को ॿियो रस्तो नाहे। सदर अदालत जे हुकुम ते बिना कंहिं सबब जे वधीक देरि करे रहियो आहे। इमरान ख़ान मईशत तमामु ख़राब हालत में छॾे वियो आहे। माहौलियात जी वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान चयो आहे त इमरान ख़ान पंहिंजे हामियुनि खे भड़काए रहियो आहे, पर पाकिस्तान खे हिन वक़्तु इस्तेहकाम जी ज़रूरत आहे। शेरी रहमान मूजिबि हू चूंडनि लाइ तयारु आहिनि, पर उन खां अॻु चूंड सुधारनि ऐं अॻूणी हुकूमत जी ग़लतियुनि खे सही करण जी ज़रूरत आहे। हाणोकी हुकूमत खे घटि वक़्त में तमामु घणनि ललकारनि खे मुंहुं ॾियणो आहे। अॻूणी हुकूमत पाकिस्तान खे IMF जी तमामु घणनि शर्तनि में फासाए छॾियो आहे। फ़ौज अवाम राय जो क़दुरु कंदी आहे। जल्द इम्पोर्टेड हुकूमत खां जान छुटंदी। सुप्रीम कोर्ट मां जल्द सुठी ख़बर जी उमेद आहे। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद अहमद चयो आहे त इम्पोर्टेड हुकूमत फ़रार जूं तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। ECL मां 150 जवाबदारनि जा नाला ख़ारिज कया विया आहिनि। हुकूमत जा का बि आईनी या क़ानूनी हैसियत नाहे। हीअ हुकूमत बैरूनी साज़िश तहत चोर दरवाज़े सां जुड़ी आहे। सरकारी ख़ज़ाने जो इस्तेमालु ॿीहर शुरू थी चुको आहे। ही NRO 2 वठण लाइ आया हुआ। इलेक्शन कमीशन PTI पारां एहतजाज जे ऐलान खां पोइ सिक्योरिटी लाइ घरू वज़ारत खे ख़त लिखण जो फ़ैसिलो करे छॾियो। इलेक्शन कमीशन सूबाई इलेक्शन कमीशन्स ऐं ज़िले ऑफिसरनि जे सिक्योरिटी बाबति इजलास कोठाए वरितो।
ज़रियनि मूजिबि इजलास में इलेक्शन कमीशन ऑफिसनि जी सिक्योरिटी यकीनी बणाइण लाइ कमीशन पारां घरू सेक्रेटरी खे ख़त लिखियो वेंदो। सूबाई ऐं ज़िलाई ऑफिसनि जे सिक्योरिटी यकीनी बणाइण लाइ इलेक्शन कमीशन सूबाई हुकूमतुनि खे ख़त लिखंदो। कराची में अख़्तियारनि पोलियो फैलजण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। पाकिस्तान में 15 महीननि खां पोइ उत्तर वज़ीरिस्तान में पोलियो जो केस साम्हूं अचण खां पोइ कमिश्नर कराची जी सदारत हेठि पोलियो मुहिम बाबति अहम इजलास। पोलियो बाबति ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त कराची में ख़ैबर पख्तूनख्वा जे ॾाखिणनि ज़िलनि ऐं कोयटा मां आबादीअ जो वेकिरो रहंदो आहे। ख़दशो आहे त कराची पोलियो जवर चढ़ी सघे थो। शहर में ॿियनि सूबनि खां ईंदड़ ख़ानदाननि सां पोलियो फैलजण जो ख़दशो आहे। शहर खे पोलियो खां महफ़ूज़ रखण लाइ ग़ैर मामूली हिकमत अमली इख़्तियार कई वञे। मुल्क में 24 कलाकनि दौरान कोरोना सबबि का बि फौतगी साम्हूं न आई। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त 24 कलाकनि दौरान सॼे मुल्क में कोरोना जा 100 केस साम्हूं आया आहिनि। सॼे मुल्क में कोरोना केसनि जी अंग 15,27,956 थी वियो। ख़ैरपुर नाथन शाह भरिसां फरीदाबाद में बाहि लॻण सबबि ज़ख़्मी थियल हिकु वधीक ॿार दम ॾेई छॾियो। फौतुनि जो अंग 10 थी वियो। ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि लॻण सबबि ॿारनि समेत 9 ॼणा फौत थी विया हुआ। ऐं फ्रांस जे सदारती चूंडुनि में सदर इमानुएल मैक्रोन ॿीहर सदर चूंडिजी वियो। मेरिन ली पेन खे शिकस्त। मैक्रोन साॼी धुर उम्मीदवार अमीर तरीन ली खे शिकस्त ॾेई 5 वरनि लाइ ॿीहर मुल्क जो सदर चूंडिजी वियो। मैक्रोन 58% ऐं साॼी धुर जे मारिन पेन 42% वोट हासिल कया। मैक्रोन 20 वरनि बाद पहिरियों प्रांतीय सदर आहे जेको ॿिए मुदे लाइ सदर चूंडिजी वियो।